अल्लाह से को दुआ है अल्लाह तबारक व तआला अवाई असां समूरन मुसलमानन खे रमज़ान अल मुबारक जे अदब ऐं एहतराम जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। खुश नसीब आहिनि उहे मुसलमान मोमिन जंहिंजी ज़िंदगी में रमज़ान मुबारक जो महीनो आयो ऐं उन्हनि रमज़ान मुबारक जो अदब ऐं एहतराम कयो। बदनसीब ऐं बदकिस्मत आहिनि उहे मुसलमान जंहिंजे ज़िंदगी में रमज़ान मुबारक जो महीनो आयो पर उन्हनि रमज़ान मुबारक जो अदब ऐं एहतराम न कयो। ये रमज़ान मुबारक जो महीनो उहो बरकत वारो महीनो आहे जो एक दफ़े रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शाबान मुबारक जे आखिरी तारीख़ ते सहाबा किराम के कट्ठे फरमायो ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एक अजीब खुतबो फरमायो। हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ए इंसानों, ए मुसलमानों, अनकरीब एक अड़ो महीनो अचण वारो आहे जेको एडी बरकत वारो महीनो आहे, एडी फजीलत वारो महीनो आहे जो हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उन महीने में अल्लाह तबारक व तआला जी रहमत ऐं बरकत एडी आम थी वञे जो फरमायो जेकॾहिं मुंहिंजो उम्मती उन रमज़ानुल मुबारक जे महीने में हिकु फर्ज़ पढ़ंदो त अल्लाह तबारक व तआला उनखे 70 फर्ज़नि जो सवाब। एॾो बरकत वारो महीनो आहे ऐं रमज़ान मुबारक जो महीनो अची थो वञे त मुसलमाननि खे ख़बर कान थी पई त को रमज़ान मुबारक जो महीनो आयो आहे या जीअं कुता ऐं गॾ ऐं जानवर खाईंदा पीअंदा था वतन रमज़ान मुबारक जे महीने में मुसलमान कलमे पढ़ण वारा ईअं कुतनि ऐं गॾनि वांगुरु था खाइनि। ये रमज़ान मुबारक जो महीनो उहो महीनो आहे जो कब्र में जेके मुर्दा आहिनि जेके कई साल लखे साल जिन खे मरंदे वक़्तु गुज़री चुको आहे, जॾहिं रमज़ान मुबारक जो महीनो अची थो वञे त उन्हनि मुर्दनि खे बि ख़बर पइजी थी वञे त रमज़ान मुबारक जो महीनो। हदीस में अचे थो जॾहिं रमज़ान मुबारक जो महीनो ईंदो आहे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह तबारक व तआला मुर्दनि खां जहन्नम जो अज़ाब माफ़ करे छॾींदो। मुर्दा चवंदा आहिनि असांजा परवरदिगार ही छा थियो जो जहन्नम जो अज़ाब माफ़ थियो, जन्नत जी हवा खुली वई, छा सबब आहे? अल्लाह रब्बे ज़ुल जलाल मुर्दनि खे फरमाईंदो आहे त मुंहिंजो रमज़ान मुबारक जो महीनो अची वियो आहे, उन रमज़ान मुबारक की बरकत ऐं रहमत जे करे मां ख़ुदा तव्हांजे मथां अज़ाब माफ़ करे छॾियो। त अर्ज़ पे कम त रमज़ान मुबारक जे महीने जी ख़बर मुर्दनि खे बि पए थी पर ज़िंदा इंसान खे रमज़ान जी ख़बर नथी पए थी रमज़ान आयो आहे। हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एक दफ़े मस्जिद नबी जे अंदर मेहराब जे पहिरे ॾाके ते चढ़िया, फरमायूं आमीन। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरी ॿिए ॾाके ते चढ़िया, फरमायूं आमीन। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरी टे ॾाके ते चढ़िया, हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आमीन। सहाबा किराम हैरान थिया, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अर्ज़ कयूं अल्लाह जा रसूल साईं अवां पहिरीं कॾहिं बि इहे आमीन वारा लफ़्ज़ मेहराब ते चढ़ंदे न चया आहिनि,
अज छा सबब है जो तव्हां जॾहिं पहिरें ॾाके ते चढ़ियो तॾहिं बि आमीन चयो, जॾहिं ॿिए ॾाके ते चढ़ियो तॾहिं बि आमीन चयो, जॾहिं टे ॾाके ते चढ़ियो तॾहिं बि आमीन चयो? इन जो छा सबब आहे? हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जॾहिं मां पहिरें ॾाके ते चढ़ियुमि, जिब्रील चयो, साईं उहो शख्स जेको अव्हां जो नालो मुबारक ॿुधी करे दुरूद न पढ़े उहो शल तबाह ऐं बर्बाद थिए। मां चयुमि आमीन। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, वरी जॾहिं ॿिए ॾाके ते चढ़ियुमि त जिब्रील अर्ज़ कयो, अल्लाह जा रसूल उहो शख्स जंहिंजी ज़िंदगी में रमज़ानुल मुबारक जो महीनो आयो ऐं उन रमज़ान मुबारक जो अदब ऐं एहतराम न कयो, रमज़ान जा रोज़ा न रखियईं, उहो बि शल तबाह ऐं बर्बाद थिए। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आमीन। पाण फरमायूं, जॾहिं मां टे ॾाके ते चढ़ियुमि, जिब्रील चयो, साईं उहो शख्स जंहिंखे अल्लाह तबारक व तआला मां ऐं पीउ जी नेमत ॾिनी आहे, जंहिंजो अबो अम्मा ज़िंदा आहिनि, पंहिंजे अब अम्मा जे ज़िंदा हुजण जे बावजूद पंहिंजे अब अम्मा खे नाराज़ थो करे, उन्हनि जी ख़िदमत नथो करे। हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, शल इहो, जिब्रील चयो, साईं इहो बि तबाह ऐं बर्बाद थिए। फरमायूं आमीन। नज़र कयो मुसलमानो, जेको रमज़ान मुबारक जे महीने में रमज़ान जा रोज़ा नथो रखे, रमज़ान मुबारक जो अदब ऐं एहतराम नथो करे, जिब्रील उन जे लाइ बददुआ कई आहे। कंहिं दुआ कई आहे? बददुआ। जिब्रील जेको अल्लाह जो मलाइका आहे, समूरनि मलाइकनि जो सरदार, उन जिब्रील बेरोज़ायत जे लाइ बददुआ घुरी आहे ऐं सय्यदुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह उन बददुआ ते आमीन चई आहे। ऐं जिब्रील दुआ बददुआ घुरे, हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आमीन चवनि, उहो शख़्स बची सघे थो? अल्लाह साईं को दुआ आहे, अल्लाह पाक अवां ई असांखे रमज़ान जो अदब ऐं एहतराम नसीब करे। रमज़ान मुबारक हिकु अल्लाह जी नेमत आहे। अल्लाह जी नेमत जो क़दुरु कयो। जॾहिं हीअ नेमत खस थी वई, रमज़ान मुबारक जो महीनो हलियो वियो, त पोइ इन नेमत जो क़दुरु कोन। अल्लाहु अकबर। हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जॾहिं रमज़ान मुबारक जो महीनो ईंदो आहे, अल्लाह रब्बे ज़ुल जलाल मग़रिब जी निमाज़ खां बाद पंहिंजे रहमत जो नुज़ूल दुनिया वारे आसमान ते फरमाईंदो आहे। ऐं अल्लाह रब्बे ज़ुल जलाल बार बार पूरे दुनिया जे इंसाननि खे ऐलान करे चवंदो आहे, हल मिन मुस्तग़फ़िरिन अग़फ़िर। अल्लाह पाक दुनिया वारे आसमान ते नुज़ूल करे ऐलान कंदो आहे, कोई मुंहिंजो गुनहगार बानो जंहिंजी पूरी ज़िंदगी गुनाहनि में गुज़री वई, जंहिं सारो साल मां ख़ुदा जी मुखालिफ़त कई, मां रब्बुल आलमीन सां टक्कर खाधई। अल्लाह रब्बे ज़ुल जलाल उन पंहिंजे गुनहगार बाननि खे ऐलान करे चवंदो आहे, हल मिन मुस्तग़फ़िरिन अग़फ़िरहु। आए कोई गुनाहगार, आए कोई नाफरमान बदकार, अचे मां ख़ुदा जे दरवाज़े ते रमज़ान मुबारक जे महीने में मां ख़ुदा को माफ़ी वठे, इस्तिग़फ़ार करे, बख़्शिश जी तलब घुरे, त मां ख़ुदा पूरी ज़िंदगी जे गुनाहनि जी माफ़ी ॾेई छॾियां। हल मिन मुस्तरज़िकिन अर्ज़ुकुहु। अल्लाह रब्बे ज़ुल जलाल हिन रमज़ानुल मुबारक जे महीने में रात जो हर रात दुनिया वारे आसमान ते पंहिंजी रहमत जो नुज़ूल करे ऐलान कंदो आहे, कोई गरीब, आए कोई मिस्कीन, आए कोई मोहताज जो अचे मां ख़ुदा जे दरवाज़े ते पंहिंजे मिस्कीनी ऐं गुरबत खां पनाह वठी ख़ुदा खां रिज़्क़ घुरे। अल्लाह साईं फरमायो, जेकॾहिं हिन रमज़ान मुबारक जे महीने में मां ख़ुदा जे दरवाज़े ते अची करे अल्लाह पाक खां दुआ घुरंदो, अल्लाह साईं फरमायो, मां ख़ुदा उनखे शाहूकार बनाए छॾींदोमांसि।
एडी बरकत वारो महीनो, एडी रहमत वारो महीनो जो अल्लाह रब्बे जुल जलाल कुरान मजीद में वाज़े लफ्ज़न में फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियाम कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तकून। अल्लाह रब्बे जुल जलाल ऐलान तो करे, कुतिबा अलैकुमुस्सियाम। अल्लाह पाक फरमायो, ए ईमान वारो तवाजे मथा मां खुदा रमजान जा रोजा फर्ज कया हन। मता तवा ये समझो ही बोझ ही बार सिर्फ असां ते आ। रमजान जे रोज़न जी तकलीफ़ सिर्फ असां के ॾिनी वई आ। अल्लाह पाक फरमायो, नन कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तकून। अल्लाह पाक फरमायो, ही रमजान मुबारक जे महीने जा रोज़ा सिर्फ तवां ते फर्ज नाहिन, बल्कि तवां खां अॻु में जेके उम्मतूं गुज़री चुकियूं आहिनि, अल्लाह पाक फरमायो, मां ख़ुदा उन्हनि उम्मतुनि ते, उन्हनि मुसलमाननि ते बि रमज़ान जा रोज़ा फ़र्ज़ कया। ईद अल्लाह रब्बे जुल जलाल जी तव्हां असांजे मथां वॾी महिरबानी ऐं नवाज़श आहे जो सिर्फ हिकु महीनो साल में 30 ॾींहं अल्लाह पाक तव्हां असांजे मथां रोज़ा फ़र्ज़ कया आहिनि। पर असां खां अॻु में जेके उम्मतूं हुयूं उन्हनि जे मथां किन जे मथां 3 महीना रोज़ा फ़र्ज़ हुआ, किन जे मथां 6 महीना रोज़ा फ़र्ज़ हुया। पर अल्लाह पाक जी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत जे मथां वॾी महिरबानी ऐं नवाज़श आहे जो साल में अल्लाह रब्बे जुल जलाल सिर्फ 30 रोज़ा फ़र्ज़ कया आहिनि। बीजाते अल्लाह पाक कुरान मजीद में वाज़े लफ्ज़न में ऐलान फरमायो, फमन शहीद मिनकुम अश-शहर फल्यसुम वमन कान मरीज़न औ अला सफरिन फ़इद्दतुम मिन अय्यामिन उखर। अल्लाह रब्बे जुल जलाल कुरान मजीद में फरमायो, जंहिंखे रमज़ान मुबारक जो महीनो नसीब थे, अल्लाह पाक फरमायो फल्यसुम, उन जे मथां रमज़ान मुबारक जा रोज़ा फ़र्ज़ ऐं लाज़िम आहिनि। ऐं हदीस में रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन साम रमज़ान ईमानन वहतिसाबा। हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जंहिंजी ज़िंदगी में रमज़ान मुबारक जो महीनो आयो ऐं उन रमज़ान मुबारक जो अदब ऐं एहतराम कयो ऐं रमज़ान मुबारक जा रोज़ा बि रखियईं, सवाब जी बि उनखे उमेद आहे, ॾेखाव बि उन न कयो आहे। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिह। जय रमज़ान मुबारक जा रोज़ा अल्लाह खे राज़ी करण ख़ातिर ईमान बि अथसि, सवाब जी उमेद बि अथसि। फरमायूं रमज़ान जा रोज़ा रखियईं, अल्लाह पाक पूरे साल जा गुनाह उन जा माफ़ करे छॾींदो आहे। एॾो रमज़ान मुबारक जो महीनो बरकत वारो महीनो, वॾी फज़ीलत वारो महीनो जो हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जॾहिं रमज़ान मुबारक जो महीनो ईंदो आहे, अल्लाह रब्बे जुल जलाल जहन्नम जे दरवाज़नि खे बंदि करे छॾींदो आहे, जन्नत जा 8 दरवाज़ा अल्लाह पाक खोलराए छॾींदो आहे। एॾो बरकत वारो महीनो। ऐं हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जॾहिं आख़िरत जो ॾींहुं थींदो, ज़मीन तपीट्रा में जी बणिजी वेंदी। अल्लाहु अकबर। सिज आसमान खां लही ज़मीन जे क़रीब अची थींदो, माण्हू पंहिंजे पघरनि में पिया ॿुॾंदा। एॾो दर्दनाक ऐं दहशतनाक ॾींहुं थी जो अल्लाह से फरमायो, इज़ा समाउ फ़तरत व इज़ल
कवाकिबुन तसरत वइदल बिहार फुज्जिरत वइदल कुबूर बुसिरत अलिमत नफ्सुम मा क़द्दमत व अख़रत। अल्लाह पाक उन्हें आखिरत जे ॾींहं जी हिक अजीब मंज़र कशी बयान फरमाई। अल्लाह पाक फरमायो एड़ो दर्दनाक ऐं दहशतनाक ॾींहुं थींदो जो ही आसमान जंहिंखे लखे करोड़े साल गुज़रिया, जंहिंखे कॾहिं मरामत जी ज़रूरत न पई आहे, तामीर जी ज़रूरत न पई आहे, कॾहिं टेक जी इनखे ज़रूरत न पई आहे, जंहिंखे लखनि करोड़नि सालनि में कॾहिं घाव न आयो आहे। अल्लाह पाक फरमायो आखिरत जो ॾींहुं अहिड़ो थींदो जो इहो आसमान बि फाटी ज़रा ज़रा बणिजी वेंदो। वइदल कवाकिबुन तसरत। अल्लाह पाक फरमायो एॾो दर्दनाक ऐं दहशतनाक ॾींहुं थींदो जो सितारा छड़ी किरी पवंदा। वइदल कुबूर बुसिरत। अल्लाह पाक कुरान मजीद में फरमायो एड़ो दर्दनाक ऐं दहशतनाक ॾींहुं थींदो जो मुर्दा क़ब्र खां ॿाहिरि निकिरींदा। अलिमत नफ्सुम मा क़द्दमत व अख़रत। कुरान तो फरमाए उन आखिरत जे ॾींहुं इंसान खे पतो पवंदो त मां कहिड़ा अमल कयमि, नेक कहिड़ा बुरा अमल कयमि। उन आखिरत वारे ॾींहुं जॾहिं हर इंसान एक ॿिए खां बेज़ार हूंदा। कुरान तो फरमाए यौम यफ़िरुल मर्उ मिन अखी। भाउ खां बेज़ार व उम्मिही व अबी। कुरान तो फरमाए औलाद पंहिंजे अबे अम्मा खां बेज़ार, अबो अम्मा पंहिंजे औलाद खां बेज़ार। व साहिबतिही व बनी। कुरान तो फरमाए एॾो दर्दनाक ऐं दहशतनाक ॾींहुं थींदो जो आखिरत जे ॾींहुं जेका हिन जी नेक घरवारी हूंदी, जंहिं पूरी ज़िंदगी हिन सां साथ ॾिनो, कुरान तो फरमाए आखिरत जे ॾींहुं उहा घरवारी बि मुड़ुस खां बेज़ार थी वेंदी। छाजे करे? छा सबबु हूंदो जंहिंजे करे एॾा रिश्ता बि आखिरत जे ॾींहुं बेज़ार थी वेंदा? औलाद बेज़ार थी वञे, अबो अम्मा बेज़ार थी वञे, आखिर सबब इन जो छा आहे? अल्लाह पाक फरमायो लिकुल्लि इम्रिइन मिनहुम यौमइज़िन शानुन युग़नी वुजूहुन यौमइज़िन मुस्फ़िरा ज़ाहिकतुम मुस्तबशिरा। अल्लाह पाक फरमायो आखिरत जो ॾींहुं एॾो दर्दनाक ऐं दहशतनाक ॾींहुं थींदो जो हर कंहिंखे पंहिंजी जान जी हूंदी, ॿिए कंहिंजी बि कंहिंखे परवाह न हूंदी। हर कंहिंजी इहा तमन्ना ई ख़्वाहिश हूंदी त मां बची वञा। एॾो दर्दनाक दहशतनाक जो सारी दुनिया जा इंसान परेशान हूंदा, हैरान हूंदा, लर्ज़ बरंदाम लॻा पिया हूंदा। पर हदीस में अचे थो नहीं आखिरत जे ॾींहुं हिकिड़ा अहिड़ा माण्हू हूंदा जेके अल्लाह पाक जा मेहमान हूंदा, रब्बुल आलमीन उन्हनि जी मेज़बानी फरमाईंदो। अहिड़ा माण्हू हैरान थी वेंदा, ही कहिड़ो ख़ुशनसीब माण्हू जो हिन हर दर्दनाक ऐं दहशतनाक ॾींहं जे अंदरि अॼु हिननि जी मेज़बानी कई थी वञे। अॼु हिननि जो मेज़बान रब्बुल आलमीन बणियो आहे। ऐलान थींदो, अल्लाह रब्बे ज़ुल जलाल फरमाईंदो ही रोज़ेदार हन जन दुनिया जे अंदरि रमज़ान मुबारक जो अदब ऐं एहतराम कयो। माण्हू कुतनि ऐं गधनि वांगुरु खाईंदा पीअंदा वतंदा हुया, पर हिननि रमज़ान जो अदब ऐं एहतराम करे रमज़ान जा रोज़ा रखिया। अॼु मां ख़ुदा हिन आख़िरत जे ॾींहुं इन्हनि रोज़ेदारनि जी एॾी फज़ीलत कई आहे। इन जे करे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अस्सियाम वल क़ुरआन यशफ़ान। पाण फरमायूं आख़िरत जे ॾींहुं रोज़ो बि
सिफारिश कंदो त क़ुरान भी सिफारिश कंदो। आख़िर दिन ॿई छा कंदा?